सलामती हुजे, अल्लाह जी तरफां सलाम हुजे, रब जी तरफां सलामती हुजे। कहते इलियासी कहते गलायो सुजाग वेठा है, सभाईअ वेठा है, तबरुस्तान में वेठा है। जवाब ॾींदा ख़बर पवे त मातरी जा माण्हू सुजाग आहे। इलियासीन ते सलाम हुजे। अॻियां रब फरमायो इन्ना कज़ालिका नजज़िल मुहसिनीन, ऐं असां एहसान कंदड़नि खे, नेकी कंदड़नि खे ॾाढी भली भली बेहतरीन जज़ा अता फरमाईंदा आहियूं। इलियासीन केर आहे? उन्हनि ते अल्लाह सलामती छो मोकिली? उन्हनि जे लाइ ख़ासि सलाम अल्लाह ताला छो नाज़िल फरमायो? इन आयत जो तफ़सीर सय्यदुल मुफ़स्सिरीन, इमामुल मुफ़स्सिरीन, नबी जो सौत हज़रत सय्यदना अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाया। साईं जी करीम जो सको चाचो हज़रत अब्बास, उन जो साहिबजादो, जेके मदीने वाले साईं पाण दुआ घुरी मुंहिंजा मौला अब्दुल्लाह के, मुंहिंजे सौर के कुरान जो इल्म अता फरमा। सुभान अल्लाह। खुद अल्लाह ने नबी बने सीने मां फैज़ मोहम्मदी अता फरमाए। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास के कुरान जो इल्म ॾिनो। हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो त फी क़ौली सलामुन अला इलियासीन क़ाल नहनु आल मुहम्मदिन ऐ इलियासीन। इलियासीन मां मुराद आल मुहम्मद मुस्तफा करीम जी आल आहे। सुभान अल्लाह। ध्यान दिया था सभी जो अल्लाह ने कुरान में फरमायो इलियासीन से सलाम हुजे। हजरत इब्न अब्बास फरमायो त इलियासीन मां मुराद आल मुहम्मद आहे। असां नबी जे घर वारा आहियूं। सुभान अल्लाह। वरी हजरत सय्यदना इब्न अब्बास सलाम सलाम मुराद सआदतुन व सलामतुन, अल्लाह के तरफा सआदत ता, इनायत ता, मेहरबानी या मवद्दत ता, उम्मत जे ला मेहरबानी, आखिरत जी मेहरबानी, दुनिया जी करम नवाजी, समूरी जा समूरी अल्लाह आले मोहम्मद के अता करे छड़ी आहे। उन्हनि जे ला सलामती रहमत बाजा शफकत आले मोहम्मद जे ला सलाम आहे। अला इलियासीन ऐ आले यासीन, यासीन दी आल। हज़रत इब्न अब्बास फरमायो यासीन मां मुराद मदीने वालो साईं मोहम्मद मुस्तफा है। आल मां मुराद नबी जो समूरो घरानो आहे। मोहम्मद मुस्तफा करीम जे औलाद जे ला सादता, इनायता, मेहरबानिया अल्लाह जे तरफां खोड़ रहमतूं आहिनि। कंहिंजे ला? आले मोहम्मद जे ला। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। समझ में अचे थी ॻाल्हि की न कोन्हे अचे? शान महबूब मुस्तफा करीम जे घराणे जो तुझो मुझो नबी पाण ते शान वारो, पाण ते मकाम वारो, दर्जे वारो, पाण ते इज्जत वारो, अज़मत वारो, रिफ़अत वारो, जंहिंजी पहुच अर्श मुअल्ला ताईं आ, सो मिठो मोहम्मद मुस्तफा करीम।
दरवाज़ो खुलियो पियो फाटक जे परे पासे वञी वेठे हिते उहे ईंदा के मुस्तफा के शान वारो मञण वारा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो मुझे आके अल्लाह ताला दुनिया में पाकीज़ा बनायो हुआ कुरान में अल्लाह ताला फरमाया कुल्ला असलुकुम अलैहि अजरन इल्ला अल मवद्दत फिल कुर्बा इने जे बजाय मुशान वारो बनायो बाबू मैंने का सवाल कर ते जेको दीन सिखाई तवा जे मथा एहसान कयो उन जे बजाय की का शे तलब नथो कया बस मुझी आन सा मोहब्बत रखण वाला बणजी वणो सुभान अल्लाह अल्लाह नबी तवा का सवाल को करे सुभान अल्लाह नबी सवाल करे तो सिर कुर्बान करे सुभान अल्लाह बाबू गुर करे खिलने माती जा आशिक सिर कुर्बान करे चले हां यार हां बुजुर्ग तो फरमाया कंध ए सिर कंध ते कुले ते बाबा ए यार जे मथा कुर्बान थियो तो सोतो महांगो नाए सोलो सस्तो वा जो सिर यार जे कदम ते बिछल कबूल करी सुभान अल्लाह मोहब्बत वारो जो तो सिर यार ता नजराना ले यार दे कोलावे सिर यार दा नजराना ले यार दे कोलावे महबूब दी मर्जी गलावे आ ठुकरावे हाय 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 जन्नत दी नहीं ख्वाहिश ए मेरे खुदा मैनू बस यार दे कदमां ते ए मेरी जान निकल जावे महबूब दे कदमां ते ए मेरी जान निकल जावे हां यार हां सुभान अल्लाह मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सलाम अला इलियासीन जो तफसीर कंदे बुजुर्गन फरमाए वाफकद नकल जमाअतुन मिनल मुफस्सिरीन मुफस्सिरन जी इतनी फकी जमात हजरत इब्ने अब्बास से काबरी यहां साकिया लफ्ज रिवायत किया है त अन्नल मुराद बिज़ालिका सलामुन अला आलि मुहम्मद सुभान अल्लाह इन आयत में मुराद आले मोहम्मद जे मथा सलाम हुजे सुभान अल्लाह नबी जी आल जे मथा सलाम हुजे जने ता नालो वठो मुझे मुर्शिद मौला अली जो जने नालो वठो हजरत इमाम हसन जो जने नालो वठो इमाम हुसैन जो तपोया जो अलैहिस्सलाम सुभान अल्लाह बोलो बिल पे पास कराए पंजाब असेंबली में त इमाम हुसैन जे नाले जे पोया अलैहिस्सलाम जो नाले करियो बिल पास आके अलैहिस्सलाम नालो हटायो अरे तू जे करे अलैहिस्सलाम बिल में कानून में पास कराइने कुरान में किया हटाइने खुद कुरान में अल्लाह फरमायो त अलैहिस्सलाम आले मोहम्मद जे मथा
सलाम हुजे। सलाम अलैकुम। ही ज़मीर गायब जलाई दिया, अरबी बोली में ही ज़मीर गायब जलाई दिया, पर कुम या का वाहिद जलाई दिया, कुम जमा जलाई दिया। कमरे में जो अस्सलामु अलैकुम तमा सभनी ते सलाम हुजे। जे अकेलो है जो अस्सलामु अलैका तुझे मथा सलाम हुजे। तू पंहिंजे मुल्ला मौलवी के 24 कलाक अस्सलामु अलैकुम चवी तो पंहिंजे मुल्ले ते सलाम कई तो आशिक जे मुर्शिद इमाम हुसैन ते सलाम कयो, उन ते अलैहि सलाम पढ़ो। तोखे गुनाह तो नजर अचे तू भली में जो सुन्नी सदाई हुसैन के अलैहि सलाम वंदा है। साईं कई मंसे गायो जने के सलाम कयो पर पुछता ने को मानू या को खणी अचे। अब खाली वो अब्दुल गफूर आयो मातली में जी साईं कल सैयद इस्माइल शाह सा मिलन वियो हुयोस। इस्माइल शाह तव्हांजे सलाम मोकिलिया है तो इन जे जवाब ॾियण जो तरीक़ो छा आहे मदीने वारे साईं सुभान अल्लाह। जॾहिं मुकरम उठ वो सलाम केॾा खणी अचे अब तरीक़ो सिखी छॾियो मदीने वारे साईं सेखारियो आहे। जॾहिं तव्हां ताईं पर पुठ को माण्हू सलाम खणी अचे तो उनखे जवाब ईअं ॾियो त अलैक व अलैहि सलाम। अलैक व अलैहि सलाम तो ते सलाम हुजे, उन सलाम मोकिलण वारे ते सलामती हुजे। अरे तो वो सलाम मोकिले पंहिंजे मुल्ले ते सलाम मोकिली तो आशिक जे हुसैन जे अलैहि सलाम चयो, मौला अली जे अलैहि सलाम चयो। तो छो छो गुनाह नजर अचे छद त आशिक भली हुसैन जे अलैहि सलाम चयो। सुभान अल्लाह नबी सुभान अल्लाह। आलबा चोर अलैहि सलाम जो हजरत इमाम हुसैन के शुद्ध उहो अलैहि सलाम हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम आहे। छोले सलाम न चओ असां सुन्नी छोले सलाम न चवे इहो चओ त छाजे लाइ न चवे। हलिया त ॿुधायो हुसैन अलैहि सलाम छो चवंदा आहियो? छो त हुसैन अजमल हुसैन अकमल हुसैन अजमल हुसैन अकमल हुसैन आली मकाम आहे। हुसैन आबिद हुसैन जाहिद हुसैन साजिद हुसैन कारिद। हुसैन आबिद हुसैन साजिद हुसैन जाहिद हुसैन कारिद। वो शरीयत असा जना शरीयत वो इमाम हुसैन आलिम सराई तो शरीयत इमाम हुसैन जे तो सूफी सदाई तो तरीक़त इमाम हुसैन वाहे। हिते दुनिया में तू चाही तो तुझो अगवान हुजे त कायद इमाम हुसैन वाह। पर जे आखिरत में पंहिंजो सहारो चाही तो उते भरवसो इमाम
इमाम हुसैन फजरे जन्नत में पहुंचने त जन्नत में सरदार इमाम हुसैन आहे वो शरीयत वो तरीकत वो अलैहि सलाम आए जो टुकरो आहे असल में हुसैन जन इन्हनि सां मोहब्बत रखी जन आले मोहम्मद सां मोहब्बत रखी क्या मजे हारे मोहम्मद मुस्तफा करीम सां गॾु जन्नत में उथंदो ये हदीस मुझे आदो पियो मदीने वाले साईं नो आले नबी सा मोहब्बत रखण जो फायदो छा है जे तवा इजाजत करियो त इथी ही हदीस पढ़ा ज़ाकिर अल्लाह कम ना है तो दुबले बंदू हलाए सुभान अल्लाह आले बेतन जो जिक्र इंशाअल्लाह कुरान ऐं हदीस मां सा बुधाईंदा सुभान अल्लाह यार हां सुभान एतराज करे आले बेतन जो जिक्र कुरान का बाहर विंदा सी हदीस का बाहर विंदा सी नबी ऐं आले नबी जो शान असा जे लाइ को कुरान बयान कयो वो मुस्तफा जी हदीस बयान कयो आहे तारीख़ जा वाक़या बयान करे बुधायो इन सां केड़ो फर्क थो पवे इन सां त फितना था उथन फसाद था उथन छेड़ा था उथन पंहिंजी ॻाल्हि खे साबित करण जे लाइ कुरान पढ़ गालियूं न ॾे घटि वधि न ॻाल्हा केॾीमहिल अली मौला खे बि गालियूं ॾी केॾीमहिल अमीर मुआविया खे बि गालियूं ॾी केॾीमहिल अबू सुफियान खे बि गालियूं ॾी केॾीमहिल सिद्दीक़ अकबर खे बि घटि वधि ॻाल्हाई वरी पुलिस जी मथां अचे त बुरको पाए था भॼी वञनि हिम्मत अथव त बीहो न मैदान साईं शेख साईं माण्हू आहे हिकिड़ो उस्ताद नबी हुयो इस्लामाबाद में बुरको पाए भॼी वियो ॿियो वरी अबू बकर जो उस्ताद हुयो सो बि बुरको पाए महफ़िल मां भॼी शेख मुड़स माण्हू अहिड़ा आहिनि ॻाल्हि करे था वञो त वरी पोयां पेर था भॼी वञो सुन्नी जेका ॻाल्हि कंदो आहे उहो बि हुन ते मुड़स माण्हू थी बीठल नज़र ईंदो छो त असांजे पुठियां का हुकूमत नाहे का जमात नाहे सुन्नीअ जे पोयां को हुक्मरान को एमएलए एमपीए नाहे असांजी सरबराही करण वारो साहिब गुंबद खज़रा मदीने जो ताजदार सुभान अल्लाह मदीने गुंबद खज़रा अबू बकर सिद्दीक़ असांजी हमराही करण वारो मक्की में रोज़े अनवर फारूक आज़म आहे समझोदा के साईं अजो तांगे हदीस बुधाया आले मोहम्मद सा मोहब्बत करण जो फायदो छा है सुभान अल्लाह तो वने दिल ठही पवंदो सुभान अल्लाह नबी जो फरमायो मम्मात अला हुब्बे आले मोहम्मदिन मात शहीदा सुभान अल्लाह जेको आले नबी जी मोहब्बत में मरी वने मौत जो मुस्तफा जे बचड़न सा मोहब्बत रखे इन मौत इंदुस होना शहादत
सुने ता ये बुधायो एना रत जो कतरो पहरियो जमीन ते बाद में किरंदो अल्लाह उन जा गुनाह आगे बचे छडींदो जहाज ते वनी तलवार खणी पंहिंजो जिस्म ते जख्म सहे पर हेॾे घर में वेठो पंहिंजे बिस्तरे ते वेठो एयर कंडीशन हले थी पई सुकून सां 5 वक्त नमाज पढ़े तो पियो पर आल बेतन सां मोहब्बत हुयुसि हेॾा मौत आयुसि अल्लाह जो नसीब मुक़द्दर शहीदन वारो लिखी छॾींदो वरी मदीने वारे साईं फरमाया मम्मात अला हुब आल मुहम्मदिन मात मग़फ़ूरन लहू हुयो गुनहगार हुयो खाती हुयो ऐबदार पर आले नबी जे बचड़न सां मातली वारा मोहब्बत रखंदे मरी वियो मुझे नबी फरमायो तुंहिंजी गुज़रियल सॼी जिंदगी जा गुनाह आले नबी जी मोहब्बत जे करे अल्लाह बख़्शे माफ़ करे छॾींदो महबूबन फरमायो व मम्मा ताला हुब्बे आले मुहम्मदिन मात ताइबा जब आले नबी जी मोहब्बत में मरी वञे वो जण ताइब थी हुआ गुनाह का माफ़ी वठी पोयो आहे सुभान अल्लाह मात अला आले अला हुब्बे आले मुहम्मद मातम मुमिन मुस्तक़बिल ईमान जको आले नबी जी मोहब्बत में मरी वञे गोया के कामिल मुकम्मल मोमिन बणजी हुआ पक्को मोमिन हुआ मतलब यो निकतो ईमान यो जो आले नबी सा मोहब्बत रखने वालो आहे मोहब्बत के न कोने का या नबी तो फरमाए मम्मात अला हुब्बे आले मुहम्मदिन जेको मानो आले नबी जी मोहब्बत में मरी वने अल्लाह जो हबीब तो फरमाए बेशर्ली मलकुल मौत बिल जन्नत सुम्मा मुनकिरिन व नकीरिन जेको मानो आले नबी औलाद नबी की मोहब्बत में मरी वने त मौत जे वक्त उनते सख्ती न थींदी सकरात जी सख्ती नहीं दी सकरात जी सख्ती मदीने वाले साईं फरमायो हिकड़ी सख्त सकरात जी उन जिस्म में 70 तलवारन जा घाव अचन हिकड़ी सकरात जी सख्त अञा औखिया मुश्किल सकरात जो वतने के जो मौत अखियुनि सां ॾिठो जे तजुर्बो हूंदो तव्हांखे मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो दरबार शरीफ़ फतवा शरीफ़ मातली में मुंहिंजे मुर्शिद जे आस्थाने ते हिकिड़ो माण्हू वठी आया साईं 3 ॾींहं सकरात अथसि अल्लाह उहा राति मूंखां नथी विसरियो हीअं उजरे शरीफ़ में खणी विहारियसि हीअं केॾीमहिल थके पियो केॾीमहिल सॼी भित खे वञी लॻे केॾीमहिल खॿी भित खे वञी लॻे सकरात हुयसि रड़ियूं दाहूं पे कयूं अदा यासीन शरीफ़ पढ़ीमांसि साईं करीमन फरमाया त मौत जे वक़्तु यासीन के जे मथां पढ़ो त आसानीअ सां मौत ईंदो यासीन शरीफ़ जी बरकत सां मौत अची वियुसि रोते वफ़ात करे पर उहा राति मूंखां विसरे न थी गुनाहनि जे करे बदकारियुनि जे करे इंसान जे मथां सख़्त सकरात ईंदी आहे मौत जी तंगी ईंदी आहे महबूबन करीमन फरमायो गुनहगार जॾहिं मरंदो आहे जीअं पुराणो कपिड़ो कंहिं कंडीअ जे वण ते रखी कांडेरो हुजे न सन्ना कंडा हूंदा जे कांडेरे जे वण में सन्ना कंडा हूंदा पुराणो कपिड़ो हुन जे मथां रखी ईअं छिक जो अकड़ियूं अकड़ियूं थी वेंदो लीड़ो लीड़ो थी वेंदो टुटी वेंदो पुरज़ा पुरज़ा थी वेंदो महबूबन फरमायो गुनहगार मरंदो आहे त उनजो जिस्म ईअं अंग अंग खां धार थी वेंदो आहे जॾहिं मुल्ला हुनखे वेझाईंदो आहे त उहो दाह करे चवंदो आहे ओ मौलवी साहिब मूंखे लोटा न ॾे मुझे सकरात सटियल जिस्म तुझा लोटा बर्दाश्त नथो करे सके एडी अज़ियत मौत दी इंदी है अल्लाह का पनाह घुरो दुखे मौत दी अल्लाह का पनाह घुरो त मौला मौत दी त आसान मौत दी जाए
तजको आले नबी सा मोहब्बत रख दे मरी वने त मलकुल मौत जी अज़ियत का महफूज रहंदो एतरी हिफाजत थी जो मुनकिर नकीर बरका सवाल न कंदा कब्र जो पुछानो को माफ थी दुस जिया जो मरंदो ओदा जन्नत जा दर उन जेला खुली वीदा जो नबी जी आल सा मोहब्बत रखण वारो आहे सुभान अल्लाह अल्लाह तो सुभान अल्लाह वरी महबूब करीम फरमायो व मम्मा ताला हुब्बे आले मुहम्मदिन यदफु इलल जन्नति कमा तदफुल अरूस इला बैत ज़ौजिहा जो आले नबी जी मोहब्बत में मो जने क़यामत जे दिहाड़े उनके जन्नत दे वठी वींदा जिया कुंवार के घोट जे कमरे में सजाए संवारे उनके सुनो करे घोट जे कमरे में कुंवार के वठी वींदा नबी जे बचन सा मोहब्बत रखण वारे के ये इज्जत एहतराम नहीं जन्नत जा लिबास पहराए जन्नत जा लिबास उठाए अल्लाह जे नूर जो चेहर ताज जे मथे ते रखे सिंगारे जन्नत में वठी वीदा पढ़ो वीदा ते मुसलमानो ए जन्नतियो दर खोलो जो नबी जे बचन सा मोहब्बत रखण वारो अची रहियो आहे सुभान अल्लाह व मम्मा अला हुब्बे आले मुहम्मदिन फतहल्लाहु लहू फी कब्रिही बाबैन इलल जन्नते सुभान अल्लाह नबी जे बचन सा मोहब्बत रखदे मरी वने तो उन जी कब्र में अल्लाह जन्नत जा दरवाजा उन जगा खोलाए छड़ी दो आहे देखो मानो आले मोहम्मद की मोहब्बत में मरे माता अल सुन्नत वल जमाअ मदीने वाले साईं फरमायो ता आले नबी औलाद मोहम्मद सा जको मोहब्बत रखदे मरे यो पक्को सच्चो सुन्नी आहे सुभान अल्लाह आले नबी सा मोहब्बत रखे सुन्नी थी वो नबी वजाहत कई नबी जे बचन सा मोहब्बत सुन्नी रखदा है सजे खबे वार चलो दावा कईया सजे वार दावा कईया खबे वार समझण वाला है बस में नालो वठण मुनासिब कोने को सबनी ये खबर आगा के दी है एकड़ा चलो दावा कंदा है नाली मोहरम शरीफ जा कंद पंज पौण के वदा औलाद अली से मोहब्बत जा गोया के कहता था ठेकेदार ही असा आयो नाली गुजरन बाद नमाज न तो पढ़ी वदा भी अमल है उसे सजो में सजो साल ये बैठा हुआ बात के पली में करे भंग जादो गड़ाई जब सुपी शराब पी बात के गंदगी सा भरे वरी शहीद करबला जो नालो ज़बान सा वठे अरे हे फथई एडी गंदी ज़बान सा आले बेत जो नालो तो वठी असा त सुन्नी चंदा युदा हजार बार कशोयम दहन मुश्क गुलाब हनूज नाम तो गुफ्तंग कमाल बेअदबीस्त असा हजार दफा ज़बान के मुश्क अंबर सा थो पर गरीब शहीद करबला जो नालो वठो त बेअदबी नजर इंदिया किथे असा जी हैसियत किथे शहीद करबला जो शान किथे मानवी जो सुन्नी किथे मुझे मौला अली जो शान तू मवाली शराब पी वही चली तमा हुसैनी हुबदार आया इहा मोहब्बत नहीं अरे शराब में यजीद ने लश्कर में हुयो नशो में यजीद ने लश्कर में
फसाद तेरे शिमर सा कट मैदाने करबला में आयो रावी लिखनदा किताब खोले दिस यजीद के लश्कर में शराब हुयो तबला हुया फाटड़ हुया नाच हुया गायन जा आवाज हुया पर योम आशुरा दी रात नहीं मुहर्रम दी रात करबला जो मैदाना रात जो पोयो पहरा सब मानू सुतल होया इना कुरान जो मिठड़ो मिठड़ो आवाज पे बचे कुरान जे तिलावत जी अजी सिमात पे थी आवाज पे आयो हजरत हुर्र तो फरमाए मां कन लाए आवाज दे बैठो जो वन्या यजीद जे लश्कर में हुयो बेन कुरान न बुधो कुरान बुधण वारो सुन्नी हुर्र वारे यजीद जा कन गानन दे हुया तबलन दे हुया वजन पे वाजन पे वजन होते आशिक जा कन खड़ा थी याद किथा दो कुरान जो आवाज है आखिरी वाला सुजाग बैठा है कि ना हजरत हुर्र तो फरमाए मामना जो त खैमे हुसैन जे अंदर अल्लाह जे कुरान जो आवाज अची रहियो आहे ओ जो लहने दाऊदी हुयो दाऊद अलैहिस्सलाम जो आवाज हुयो जो ये ज़बूर पढ़ंदो हुयो तो उदाम दर पखी लही कदमन ते पींदा हुया हलंदर घुलंदर हवाऊं पंहिंजा रुख बदलाए वेंदियूं हुयूं पाणीअ जूं लहरूं जॻहि छॾे वेंदियूं हुयूं जो दाऊद अलैहिस्सलाम ज़बूर पढ़ी रहियो हुआ पर हुर्र तो चए हे हुसैन जी ज़बान तिलावत कुरान जी रात जो सन्नाटो फरमाए बे अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान कुरान ये पे आवाज आयो हींअर जिब्रील आयत खणी आयो हुजे सुभान अल्लाह हरी लो सुभान अल्लाह समझो था कि न कोना समझो मोहरम जो महीनो जे तू भंग पी ये न कर सच्चो हुसैनी आई त नमाज सां दिल ये सीने दे जेड़ो शिमिर हुसैन शहाद जो वक्त आयो हुसैन वक्त अची वियो हाणे तो बे खंजर सां क़त्ल कंदुस इमाम हुसैन जो मकाम फरमाया थोड़ी देर भी त बरकत नमाज पढ़ी हाय हाय हरी सुभान अल्लाह यजीद चयो शिमिर जी बैत कर पैसो दींदासीं दौलत दींदासीं इब्न ज़ियाद न्यापो मोकिलियो यजीद जी बैत कर या कूफे जी गवर्नरी तुंहिंजी आहे मक्के जी गवर्नरी हुसैन तुंहिंजी आहे इमाम हुसैन फरमायो असांखे जेका लज़्ज़त नमाज़ में मिलंदी आहे असां तोखे बादशाही तख़्त ते बि कोन मिलंदी मज़ार जो उसदी नमाज विच न सौज़ विच न साज़ विच मज़ार जो उसदी नमाज विच न सौज़ विच न साज़ विच हुसैन दसिया रज़ा खुदा दी नियाज़ विच के नाज़ विच सलाम फेर तू बाग नासिर नमाज होंदी सब दी पूरी हुसैन सजदे च सर कटाया हुसैन अजवी नमाज विच हुसैन सजदे च सर कटाया
सुभान अल्लाह रुकी दी सजी जिंदगी तव्हांखे वणे कोन इमाम हुसैन जी रुकी की है जी के 3-4 ॾींहं करबला जा तन खे ई सही मुतालो करे इन्हनि ते अमल कयो न तव्हांखे वला विलायत ॾेई छॾींदो हुननि यार ये तो असां त इमाम हुसैन जी रुकी करबला वारी जिंदगी कोन ॾिसंदा आहियूं इमाम हुसैन जी 53 साल जिंदगी जेका महबूब करीम जी छोलीअ में गुज़री हुई अबू बकर जे पोयां निमाज़ पढ़ंदे गुज़री हुई फारूक आज़म सां खिलंदे गुज़री हुई उस्मान ज़िन्नुरैन जे दरवाज़े ते बनवाइन जे अगले वक्त जेको उस इमाम हुसैन जो पारों जे वक्त गुज़रियो हुयो या इमाम हुसैन जो पंहिंजे अखे जी झोलीअ में वीमे जवानीअ ताईं वक्त गुज़रियो हुयो इमाम हसन सां जेको वक्त गुज़रियो हुयो सुन्नी इमाम जी हर अदा के बदिला मशअले राह समझंदो असांजे लाइ निजात आहे त इमाम हुसैन जी तारीफ़ सुभान अल्लाह शेख पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या बुलंद आवाज़ से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या आखिरी ताईं ॿुधई त हुब्बे आले मोहम्मद में मरण वारो शहीद आले मोहम्मद की मोहब्बत में मरे गुनाह बख्श विया कामिल मोमिन बणजी वियो मलकुल मौत जी सख्ती खां बची वियो जन्नत जा दर खुली विया उनखे सिंगारे सवारे जन्नत में उमायो वेंदो पर हेॾे वरी ॿिया लफ़्ज़ ॿुध मुंहिंजे नबीअ फरमायो वो मम्मात अला वो मम्मात अला बुग़्ज़ आले मोहम्मदिन जा यौमल क़ियामत मक्तूबन बैन ऐनैहि आइसुन मिन रहमतिल्लाह देखो मानो आले नबी जे बुग़्ज़ में मो इन हाल में मो जो उनके अली जे औलाद सां नबी जे बचड़न सां बुग़्ज़ हुआ नबी जे घराणे सां बुग़्ज़ हुआ समझो ना आले नबी सजो नबी जो घर सजो नबी जो घराणो आले नबी में जे हसनैन करीमैन आहिनि त नबी जो 4 न्याणियूं बि आले नबी में शामिल आहिनि नबी जो 11 घरवारियूं बि आले नबी में शामिल आहिनि नबी जा सौट नबी जा मिट चाचा नबी जा भाइर मौला अली भावा ये सभई आले मोहम्मद आहिनि नबी इमाम हुसैन सां मोहब्बत जी दावा करी वरी नबी जी घरवारनि खे गारियूं ॾी इहो बुग़्ज़ आले मोहम्मद नबी जो फरमाए जेको आले मोहम्मद जी बुग़्ज़ में मरी वञे क़यामत जे ॾिहाड़े ईंदो त इन हाल में ईंदो जो उनजी निरद ते पेशानीअ ते लिखियल हूंदो त हे माण्हू अल्लाह जी रहमत खां महरूम हुआ रब जी रहमत इनखे न मिलंदी जेको नबीअ जे बचड़नि सां बुग़्ज़ रखण वारो आहे नबीअ जे घर वारनि सां बुग़्ज़ रखण वारो आहे ईअं निरद ते लिखियल हूंदुसि हे बुग़्ज़ आले मोहम्मद में मुआ रहमत जो हक़दार नाहे अॻियां नबी फरमायो अला बुग़्ज़ आले मोहम्मदिन मात काफ़िरा जेको आले मोहम्मद जे बुग़्ज़ में मरी वञे सो काफ़िर थींदो मुस्लमान नाहे वो मम्मात अला बुग़्ज़ आले मोहम्मदिन वो मोहम्मदिन लम यशम राइहतल जन्नत जेको नबी आले नबी जे बुग़्ज़ में मरी वञे उनखे जन्नत जी खुशबू बि नसीब न थींदी नबी जे बचड़नि सां जेको बुग़्ज़
तुझा जन्नत जी नेमत तुझा पर ये जन्नत जा दर जो खुलंदा त 500 सालन जे पंध ते जन्नत जी खुशबू ईंदी समझो था ये के कमरे में एसी पे हले तेज एसी पे हले उन जो दरवाजो जी खोले ना बाहर गर्मी हुंदी आ त अंदर तेज ठंडी हवा ओ परे ताईं दूर ताईं उन जी ठंडी हवा ईंदी महसूस कयो हूंदो तव्हां जन्नत जा दर जो खुलंदा त 500 सालन जे पंध ते जन्नत जी खुशबू ईंदी इमाम हुसैन जे कढुल की जन्नत पहुंचदा तो इंशाअल्लाह के आले मोहम्मद सा बुग़्ज़ रखण वारा आहिनि नबी सा बुग़्ज़ रखण वारा आहिनि जन्नत जी खुशबू ई बुन के नसीब न थींदी जन्नत जी सुरहान बुन के नसीब न थींदी अल्लाह शाला महफूज रखे ऐं असां आले नबी सा मोहब्बत रखण वारा आए मोहब्बत के न कोनेगा अया तो के हदीस बुधाया बुधने तो दिल कई सुभान अल्लाह ये रिवायत बयान करण वारो मौला अलीया सुभान अल्लाह अली जो बयान करे ये रिवायत मजमुल कबीर में इमाम तबरानी आलिया मजमुल ज़वाइद में इमाम हैसमी आलिया हज़रत हसन व हुसैन मुजतमिऊन क़यामत जो दिहाड़ो थींदो मां मोहम्मद मुस्तफा अब लाउड वारा खैर ता है मां मोहम्मद मुस्तफा नबी तो फरमाया ध्यान में जो नबी तो फरमाया मां मोहम्मद करीम अली फातिमा ज़हरा हसन हुसैन हजरत हैदर करार हथ बदी अर्ज कयो या रसूल अल्लाह महबूब असां जो गड हुंदासी वो जेके असां सां मोहब्बत रखण वारा आहिनि उहे किथे वेंदा माती जा आशिक तुंहिंजो शान जो अली तो के नबी जी दरबार में क़यामत जे लाइ जन्नत जी मंज़ूरी पियो वठी ॾे जब तो अली के मुश्किल कुशा न चो अली के मुश्किल कुशा न चवंदा कयो छो न चवबा असां के जहन्नम का छोटकारो नबी जे ज़रिए ॾियारण वारो वाता अलीया असां जे ला जन्नत जा दर खोलण वारो आहे त मौला अलीया करे ज़िबान के साथ दिल बोला अली मौला ज़िबान के साथ दिल बोला अली ज़िबान के साथ दिल बोला अली मौला अली बोली ज़मन बोला अली मौला अली मौला सोना हबीब असां मोहब्बत रखण वारा किरे विला हज़रत करार के मुझे नबी जवाब दिनो वमन अहब्बना यौमल क़ियामत नअकुल व नशरब हत्ता युफर्रक बैनल इबाद
खादासी बुकत पियदासी बुकत जन्नत में बुकत हशर में बुकत हत्ता के बैनल इबाद पानन में उहे भारती विदा अलग थी विदा नुमाया नजर ईदा जिके पंजत न पाक सा प्यार करन वाला हिन फतेह मक्का वारी हाँ हज्जतुल विदा वारी मशहूर रिवायत है हजरत हैदर करार मौला अली जी बाह में हथ विझी महबूबन करीमन फरमायो छा तव्हां मञो था त अल्लाह असांजो रब आहे सवाल कयो सवाल लख असहाबी जान सवाल करण जे लाइ साम्हूं बीठा हुआ आओ या रसूल अल्लाह हुकुम कयो साईं करीमन फरमायो छा अल्लाह असांजो रब आहे नबी करीमन के अर्ज किया या रसूल अल्लाह भला या रसूल छो न असांजो पालनहार अल्लाह आहे हबीबन फरमायो छा मां मोहम्मद मुस्तफा तव्हां जी जानन खां वधीक तव्हां खे प्यारो न आहियां नबी छा कई ॿुधायो मूंखे ख़बर ॾियो त तव्हां जी जानन खां वधीक मां मोहम्मद मुस्तफा तव्हां खे प्यारो न आहियां सभिनी यक ज़बान थी अर्ज़ कयो आओ या रसूल अल्लाह तव्हां असांखे असांजी जानन खां वधीक प्यारा आहियो नबी फरमायो ॿुधायो व अज़वाजी उम्महातुकुम इन ॻाल्हि जी तस्दीक कयो था त मुंहिंजूं घर वारियूं तव्हां जूं माइरूं आहिनि मञो था मातली वारा तव्हां मञो था नबीअ जूं घर वारियूं असां जूं अंबड़ियूं आहिनि अधु पढ़ंदा हदीस अधु पढ़ंदा मन कुंदो मौला वाली मौला इस ताईं पढ़ंदा मार का खुदा जी कोई हदीस पूरी पढ़ मुसलमान के गुमराह न कर इन्हीं हदीस में सुन्नी अकीदा साबित तो थे इन्हीं हदीस में अबू बकर जो निशान है आयशा सिद्दीका जो निशान है सिद्दीका के आयशा सिद्दीका के घटवद गनाएंगे भाई इन्हीं हदीस में मौला अली जो शान बयान करी तू तो बुज़दिल चेबे तू तो जाहिल चेबे या गैरत द अल्लाह सुंदर के दुनिया जेका आयशा के कदी अम्मा मनदा हिन त मौला अली के पर मौला इमाम मनदा हिन गुस्सा कई बुधायो छा मुझे घर वाले तव्हां को अंबड़ियूं आहिनि सभी चयो हा या रसूल अल्लाह कुर्बान मञो या रसूल अल्लाह हाओ तव्हां जूं घर वारियूं असां जूं अंबड़ियूं आहिनि माइरूं आहिनि हे मौला अली जो अब मातली वारा कई मुसलमानों ध्यान ॾियो ज़हन मुझे हाज़िर कयो अली जो शान जो बयान थे पर तमहीदन अल्लाह जो नबी तौहीद जो बयान कराए वरी पंहिंजी मोहब्बत जो सिखाए वरी पंहिंजी घर वारनि जी ताज़ीम जो सिखाए यो मुक़दमो जो बयान थे माना अली जी तारीफ़ करण खां अॻ में अली जे शान ताईं पहुचण खां अॻ में अली जो मक़ाम मञण खां अॻ में मौला अली खे पंहिंजो मौला मुर्शिद मञण खां अॻ में तोखे तौहीद मञणी पवंदी तोखे नबीअ जो दर वठणो पवंदो आयशा ऐं हफ्सा रज़ियल्लाहु अन्हुमा खे पंहिंजी अम्मा मञणो पवंदो हफ्सा आयशा खे मैमूना ऐं ज़ैनब खे पंहिंजी अम्मा मञणो पवंदो न त पोइ इन हदीस खे बि बयान न कर अलीअ खे बि मौला न मञे हिकिड़ो हिसो मञी ॿियो हिसो न मञी यहूदी जो कमु कई हुई न यहूदी ये कंदा हुया साईं
माण्हुनि खे ख़बर न पए हिननि अॼु जे मवालनि बि इहो कमु कयो जिते आयशा जो शान बयान थे जिते नबी जी ताज़ीम जी ॻाल्हि अचे उन ते यहूदी वांगुरु हथ ॾींदा अॻियां बयान कंदा गैरतमंद सुन्नी जेको तौहीद खां वठी उम्महातुल मोमिनीन ताईं सभिनी जे शान खे मञंदो नबी फरमायो अल्लाह के मञो था हाओ या रसूल अल्लाह छा मूंखे पंहिंजी जान खां वधीक मुस्तफा खे प्यारो मञो था हाओ या रसूल अल्लाह छा मुंहिंजी घर वारनि खे पंहिंजी अम्मा मञो था सभिनी जो हाओ या रसूल अल्लाह हाणे महबूबन करीमन पंहिंजो हथ अलीअ जी बाह में विधो फरमाईंदा पे ॿुधो ए मुस्लमान जी जमात वारो अय्युहल मुस्लिमून ए मुसलमानो मन कुंत मौला फहादा अलीयुन मौला जो मौला मोहम्मद मुस्तफा ते जो मौला अली मौला अली सुभान अल्लाह असांजो मौला मतली वारो ताम जो असांजो मौला हथ मथे खणी जो असांजो मौला नबी तो आज रात गया अल्लाहुम्मा वालिमन वाला हो मुझा मौला जेको अली के पंहिंजो मौला मने तू उनके पंहिंजो दोस्त बना उनके पंहिंजी विलायत दे पंहिंजी बुजुर्गी दे पंहिंजी विलायत जो दर्जो अता फरमा जेको अलीअ खे पंहिंजो मौला मञे ओ मुंहिंजा मौला जेको अली सां अदावत रखे तूं उन सां ओ मुंहिंजा मौला दुश्मनी रख जेको अली जो दुश्मन आहे सो अल्लाह जो दुश्मन आहे जेको अली जो दोस्त आहे सो अल्लाह जो दोस्त आहे सुभान अल्लाह महबूबन करीम ने इस्लामी बयान किया पानी कसवादा की दे बीठा है किताब जन था अली वापस पलटियो सहाबा दे बेहण देला मौला अली पलटियो वा हवाली जो ते ये अया लफ्ज बयान कर मौत जो कोई देखिए हाने मां तो बयान किया बस मन तो मौला आयो तो बयान करे अया रिवायत पूरी बयान कर छा तो चवे हैदर करार मौला अली शेर खुदा जिय जो हेठ लथा त हजरत अमीरुल मोमिनीन खलीफतुल मुस्लिमीन हजरत फारूक आजम जी बिछोआ उमर फारूक छो अली के भाकुर पाते अली के मोहब्बत मा भाकुर पाए जो वाह अली तुझो शान वाह जो आसमान दुनिया ते आसमान जे हेठा को एड़ो मोमिन नहीं जो सुको इन हाल में न करे जो तोखे पंहिंजो मौला जो मने अली जी विलायत के पहिरियों तस्लीम करण वारो अली जी विलायत जे साम्हूं पंहिंजो हथ वधाइण वारो पहिरियों इंसान त उमर फारूक आहे सुभान अल्लाह शेख अली जी विलायत मञण वारो अली के पहिरियों मौला मञण वारो अली के मौला तस्लीम करण वारो मौलायत जो पहिरियों ऐलान करण वारो मोमिनन में आहे त अमीर उमर साईं आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह समझो था कि ना समझो उमर साईं फरमाए त मुझो मौला अली आई अली खिली भाकुर पाए आज जो 24 सदी जो मवाली उती फारूक आजम जेला घटवत लफ्ज ॻाल्हाए पूरी रिवायत बयान करे ऐं समझो जो तो फातिमा ज़हरा जेला कमरे में आयो जे दर भनी बाहि ने दर के उमर से अंदर घड़ी अपने भाग लफ्ज पढ़िया किथे अथई उन ज़माने में त कांध जा दर हुंदा ही कोन
सुभान अल्लाह। अली जी अबू बकर सा, अबू बकर जी अली सा, फातिमतु ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी मोहब्बत हुई असहाबन सा, अली जी मोहब्बत हुई उमर अबू बकर सा जो वफात पाई हुई अम्मा साइण त जनाज़े पढ़ण वारो अबू बकर सिद्दीक़ हुयो। हां यार फातिमतु ज़हरा जो जनाज़ो के पढ़ायो अबू बकर सिद्दीक़। हवाली जो छोरो तो बयान करी कूड़ी रिवायत ना है, हवालो मा असा जे सुन्नी जा हवाला है तो के हवालो तो नहजुल बलागा जी शरह। नहजुल बलागा असा सुन्नी जो कुरान का बाद में अहम तरीन किताब है सही बुखारी। हां यार सही बुखारी अहले तशय्युअ में कुरान का बाद में वडे में वडो उन जे ला मुत्तफक अलैह किताब नहजुल बलागा। नहजुल बलागा किताब पेरी पेरी नहजुल बलागा जी शरह करण वारो अहले तशय्युअ जो अल्लामा इब्नुल हदीद हुयो जे पेरी शरह लिखी हुई उन चयो त अबू बकर मौला अली जी इजाजत सा अली जी इजाजत सा अम्मा फातिमा ज़हरा जे मथा 4 तकबीरूं हणी सुन्नत वाली जनाज़े नमाज अबू बकर पढ़ाई हुई। सां प्यार शेख हुसैन वने त अबू बकर सिद्दीक महबूब जे भाकुरन में सुतो आए के न कोने शेख आए सुभान अल्लाह। मुझे मुर्शिद दिलबर साईं मातली वाले फरमाए सुभान अल्लाह। ओ साईं सा गगवार अंदर वो आशिक सुनो सिद्दीक अकबर अजतान कद मज़ार अंदर अजतान कद मज़ार अंदर और की ताकत नबी दे मज़ार नदी सिकसने में रख प्यार ने महबूब जे यार नदी सिकसने में रख प्यार नदी महबूब चाहे यार भला जैन यार सा मालिक दुनिया महबूब चाहे यार भला जैन यार सा मौला दुनिया बचतन जो प्यासिया से हजरत कर हुईना ओ बचतन जो प्यासी से हजरत दीन बल सही ओ बचे के मदीने वार नदी सिकसीने में रख प्यार नदी तमाम आले नबी सा औलाद अली सा मोहब्बत कंदा के न कोने केड़ा केड़ा मोहब्बत रखदा नबी जे बचड़न दी मोहब्बत ही आहे त नमाज पढ़ो। हां नबी जे बचड़न दी मोहब्बत ही आहे त उन्हन जो प्यार नमाज सा तुझो प्यार नमाज सा हुजे। आखिरी वक्त में हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन अबे जे सामो हुयो मोकलाए पियो त पी चयो त बच्चा मुखा बाद में मां अखियों सा शहादत दिसांदो पियो ज़ैनुल आबिदीन तू नमाज सा ऐं अल्लाह जे दीन सा कुरान सा मोहब्बत रखजे। यो वाक़ियो गुज़रियो सय्यदा ज़ैनब साईं जडे कूफे वई कूफे मां दिमश्क वई साईं दिमश्क मां वापस करबला पहुती करबला मां यो काफ़िलो जडे मदीने पाक पहुतो त अम्मा ज़ैनब साईं ने सफर में 72 कुरान सजा खत्मा पिया कड़ी पढ़े नाने नबी जी दरबार में ज़ैनब जी तो मोहब्बत कुरान सा हुई पुट ज़ैनुल आबिदीन की मोहब्बत सजदन सा हुई एतरा सजदा कंदा हुया जो इमाम ज़ैनुल आबिदीन जो लक़ब सज्जाद पे जीयो मना घणन सजदन करण वारो ऐ तू अहल बैत जो खुदा सनाई तो नमाज न वणे नमाज जो वक्त थे ऐ तू कचहरी में होता
अल्लाह का वधीक मनो कारोबार प्यारो कयो न महबूबन करीमन फरमायो बिलाल मस्जिद में आजान जो मां मदीने जी गलिन मां लंघा तो ॾिसां केर तो नमाज़ पढ़ण नथो अचे मूंखे छॾ त मां उन जे घर के बायूं ॾेई छॾियां उन जे घर में अज़ान जो आवाज़ बजे तो वरी नमाज़ जे लाइ नथा अचनि मदीने वाले साईं फरमायो त तारिकुल जमाअत मलऊन जेको जमाअत नमाज़ छॾे दे उन जे मथां अल्लाह लानत कई आहे तारिकुल जमाअत यंजुर इला समाई अलहु आसमान दे बेनमाज़ी ॾिसंदो आहे आसमान उन ते लानत कंदो आहे तारिकुल जमाअत यमशी अलल अर्द दल अलहु ज़मीन ते बेनमाज़ी हलंदो आहे त ज़मीन उन ते लानत कंदी आहे मार पवे लानत पवे नमाज़ छो नथो पढ़े महबूबन करीमन फरमायो जेको हिकड़ी नमाज़ ॼाणी वाणी छॾे दे अल्लाह उनखे 4 लख साल जहन्नम जी बाग में जलाईंदो केतिरियूं नमाज़ूं मातरी वारा छॾियो वेठो आहिनि केतिरियूं नमाज़ूं छॾियो वेठो आहिनि मस्जिद में आवाज़ अचे हय्या अल सलात हय्या अल फलाह तो भाइयों त ये मुल्ला जो सॾा मस्जिद जे मौलवी जो सॾा न ये अहकमुल हाकिमीन अल्लाह जो सॾा अथई 5 वक़्त ॾींहं में हलिया मूं अल्लाह जे दरवाज़े ते ओ मातरी वारा हलिया मूं रब जे दरवाज़े ते अॼु तूं गुनहगार आहीं तुंहिंजा गुनाह माफ़ कयां खाती आहीं ख़तमूं बख़्शां कर्ज़ी आहीं तुंहिंजा कर्ज़ लाहियां मरीज़ आहीं तुंहिंजूं बीमारियूं लाहियां दुखनि में आहीं तुंहिंजा दुख लाहियां रब सॾे पियो माना अचु त सही मेहर जा मींहं वसाइण वारो मां अल्लाह अॼु असांजी मातरी में व्याज आम थी वियो आहे नंढो वॾो व्याज जे पोयां आहे व्याज खे माण्हू गुनाह नथा सम्झनि मदीने वारे साईं फरमायो हदीस कन खोले ॿुधो मातरी वारो मुंहिंजो नबी पाक नबी तो फरमाए हिकिड़ो रुपयो व्याज जो खाइण एॾो वॾो गुनाह आहे जेको होॾा माण्हू बैतुल्ला शरीफ़ जे अंदरि काबे में पंहिंजी सकी माउ सां 70 दफ़ा ज़िना करे रुपयो व्याज जो अञा वॾो गुनाह आहे कारोबार व्याज ते माण्हू जो घर व्याज ते साईं मुंहिंजा 24 कलाक व्याज जे पोयां लाहे पाए पिया आहिनि हिंदू एतिरो व्याज नथो वठे जेतिरो मुस्लमान व्याज जे पोयां साईं करीमन फरमायो व्याज को माण्हू खाए थो गोया के पंहिंजे पेट खे जहन्नम जी बाहि सां भरे रहियो आहे अॼु मातरी जे हर इदारे सरकारी में वञ त रिश्वत आम थी वई हर को माण्हू को ऑफिसर को कामो रिश्वत खां बग़ैर कम नथो करे हे ऑफिसरो हे सरकारी औहदनि ते वेहण वारो तव्हांखे मरणो न आहे त मुस्लमाननि खे सतायो था मुस्लमाननि जे मथां ज़ुल्म था कयो रुपयो व्याज जो माण्हू पंहिंजे पेट में थो विझे गोया के जहन्नम जी बाहि जो पंहिंजे पेट में भरे रहियो आहे रिश्वत खोर मरंदो कब्र में हबीबन करीमन फरमायो उन जे कब्र में नांग बलाऊं विछूं काथे विया वेंदा मिठा पंहिंजो पाण खे जहन्नम जो पाण न बना उहे कम कर जंहिंमें मदीने वारो साईं राज़ी थिए केतिरा ॾींहं थी वेंदे केतिरा ॾींहं ज़मीन ते होॾे हिकिड़े न हिकिड़े ॾींहुं मौत अचिणो आहे हिकिड़े ॾींहुं असांखे बि क़ब्र में हलणो आहे काॾे विया चाचा काॾे विया मामा अबो किॾे वियो अम्मा किॾे वई यार दोस्त किॾे विया निहाल ज़मीन ते रहे हा त मदीने वारो साईं ज़ाहिरी हयाती में मौजूद हुजनि हा शुहदाए करबला जे शान वारा मक़ाम वारा से हुजनि हा मिठा उहे उन अॻे वतन ॾे हलिया विया त असांखे उन वतन ते हलणो आहे काॾे विया दोस्त प्यारा ओ मां हिक मिट पीउ मां वीचारा तन जो रहियो न निशान यार इन ॾींहंनि जो तूं महिमान यार ॼाण छॾई हे मकान कब्रिस्तान तो पया कोने को वञ बाईपास जे परे रोड ते मदीना वञे पया वॾो मातरी जो कब्रिस्तान अथई वञी ने हा त मातरी जा रेस वॾेरा अमीर सेठ पैसे वारा मन मिटीअ हेठि
ॾिसो न पेट जे सूर जे लाइ डॉक्टर ॾे वेंदा आहियूं अखियुनि जो डॉक्टर आहे साईं जा कननि जो अलॻि डॉक्टर आहे दंदनि जो अलॻि डॉक्टर आहे दिलि जो अलॻि डॉक्टर आहे वञ त कॾहिं मोहम्मद खान में VIP अस्पताल खुली पिया दिलि जी दवाई दिलि जी अस्पताल आहे हे साईं जा थैलेसीमिया बीमारी है कैंसर बीमारी हर कंहिंजो इलाज थींदो आहे गुर्दनि जी अस्पताल अलॻि आहे जिगर जी अस्पताल अलॻि आहे हे गुनाहनि जी हिकु बीमारी आहे अॼु दिमाग़ नथी वणे नेकी नथी वणे गुनाहनि में अहिड़ा माण्हू थी विया गुनाहनि मां जान नथी छुटे उन्हनि गुनाहनि खां निजात जो रस्तो अल्लाह वारनि जी सोहबत आहे सोहबत सालेह तुरा सालेह कुनद सोहबत तालेह तुरा तालेह कुनद जन्नत जी सोहबत चङो कंदी आहे बुरनि जी सोहबत बुरो बनाईंदी आहे मिठा सिंधीअ में चवंदा आहिनि कारो बद कमरे सां रंग न मटींदो आदत ज़रूरु मटींदो हा न चोर संगत वेंदे तो चोर चोरी सेखारींदई फोरू संगत वेंदे तो फुर करण सेखारींदई मवालीअ सां वेंदे तो वो तोखे नशो करण सेखारींदो शराब पीअण सेखारींदो पर तोखे अल्लाह वारे जी सोबत में वञी वे अल्लाह वारे जी संगत में अची वे अल्लाह वारा वरी अल्लाह अल्लाह करण सेखारींदा जेके माण्हू बुराई जी आदत नथा छॾे सघो अचो के अल्लाह वारे जी सोबत में वेहो ॿियो को दस नथो मिले तव्हांजी मातली में मुंहिंजे मुर्शिदनि करीम जो आस्थान तुंहिंजे अखियुनि जे आलो आहे लखे माण्हू परे परे खां पंध करे अचनि था पुछड़ा माण्हू गुनहगार माण्हू नेकोकार तहजद गुज़ार बणिजी विया उर्दू में चवंदा आहिनि त चिराग तले अंधेरा ॾीओ ॿारियो न सॼो जग रोशन लॻो पियो हूंदो ॾीए जे हेठां ऊंधे लॻी पियो मातली में आस्थानो दिलबर साईं जो खुलियो पिया बदलाबाद शरीफ में अॼु महफ़िल थी आहे ताज़ी ताज़ी घोटकी खां नवाब शाह खां शिकारपुर खां जैकबाबाद खां सिंध जे आख़िरी छेड़नि खां माण्हू आया से अचनि था नसीहत पिराए था वञनि उन्हनि जा चेहरा तव्हां ॾिसो त तहजद गुज़ार ॾाढ़ीअ सां पटकनि सां दीनदार बणिजी विया ऐं असांजा मातली वारा ॿाहिरियां पना वेठा वठी वेठा हुआ शैतान छलींदो ॿिए हंधि जिते वणे होॾे वञ फैज़लाबाद न वञ तोखे रोकींदो शैतान छो इन जे लाइ उते दीन जूं चंद ॻाल्हियूं सिखंदे न उते चङाई जूं ॿ टे ॻाल्हियूं सिखी ईंदे इन जे करे शैतान रोकींदो आहे त चङाई ॾे माण्हू न वञे तोखे फहाशी जे अॾनि ते वठी वेंदो यार दोस्त कॾहिं बेहयाई ते होटलुनि ते सिनेमाउनि ते वेंदा नेकी जे लाइ चवीं त साईं बुखार थी पियो आहे ॿिए करे ईंदासीं हर अंग्रेज़ी महीने जो पहिरियों आचर ॾींहं जो ज़ोर नमाज़ खां अॻु में महफ़िल थींदी आहे तव्हां सभिनी मुंहिंजे भाइरनि खे दोस्तनि खे महफ़िल में शिरकत जी दावत हिकिड़ो ॾींहुं त ईंदा कयो यारनि सां दोस्तनि सां मरणनि में बरणनि में सॼियूं रातियूं कचहरियुनि में हूअं ई उता कंदे गुज़ारे छॾियो अथई महीने जो हिकिड़ो ॾींहुं असां फ़क़ीरनि सां गुज़ारे आख़िरी वारा मां हथ थो वधायां हिकिड़ो ॾींहुं तूं असां फ़क़ीरनि सां गुज़ारे इंशाअल्लाह महीने जो इहो हिकिड़ो ॾींहुं तोखे सॼो महीनो गुनाहनि खां रोकियो वेठो हूंदो अल्लाह ताला शाह अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए रब मदीने वारे साईं जी सच्ची गुलामी नसीब फरमाए जेको ॿुधोसीं अल्लाह उनजे मथां